अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ तक अडावया संझा सैयद हल्दा से हेडलाइंस तरफ। अगुड़ो वज़ीर आज़म मीर ज़फ़रुल्लाह जमाली लाडाणो करे वियो। मीर ज़फ़रुल्लाह जमाली के दिल जो दौरो पवण सबब अस्पताल में दाख़िल कयो वियो हो। वज़ीर आज़म, आर्मी चीफ, क़ौमी असम्बली के स्पीकर, परडेही वज़ीर, सिंध के गवर्नर ऐं वॾे वज़ीर समेत सियासी शख़्सियतुनि पारां मीर ज़फ़रुल्लाह जमाली के लाडाणे ते दुख जो इज़हार। मीर ज़फ़रुल्लाह ख़ान जमाली जो मर्द जैकबाबाद खां ॻोठ रुंझाण पहुचायो वियो। जनाज़े नमाज़ अदा करण खां पोइ खेसि मिठी माउ हवाले कयो वेंदो। मुल्क में कोरोना वायरस जा हाना जारी। कोरोना वायरस वधीक 39 ॼणनि खां हयातियूं खसे वरितियूं। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जा 3499 नवां केस रिपोर्ट। वबा सटलनि जो अंग 4,06,819 थी वियो। इस्लामाबाद हाईकोर्ट में सियासी मेड़ाकनि ते पाबंदी बाबति दरख़्वास्त ॿुधणी। दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण या न हुजण बाबति फ़ैसिलो महफ़ूज़। चीफ जस्टिस मार्क सिंह चयो आहे त पार्लियामेंट जो कमु उनखे ई करण ॾिनो वञे। अहिड़े क़िस्म जा मामला अदालत में न अचणु घुरिजनि। NCOC जे फ़ैसिलनि ते अमल ज़रूरी आहे। डेरा मुराद जमाली वेझो डोमकी रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग ते औरतूं क़तल। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश अस्पताल मुंतक़िल कया। सिबी वेझो ॿिनि ट्रॉलनि विच में टक्कर, ॿ ॼणा फौत, हिकु ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। लेविस ज़रियनि मूजिब ट्रॉलर ताफ्तान खां कोयटिया वञी रहिया हुआ त हादिसो पेश आयो। फौतियुनि जो तालुक़ु कोयटिया ऐं नोशकी सां आहे। न्यू सईदाबाद वेझो मज़ा ऐं ट्रक में टक्कर, 2 ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी, अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए तेज़ रफ़्तारी सबबि पेश आयो आहे। वधीक जांच कई थी वञे। मीरपुर ख़ास में पुलिस की नौकरी लाइ आयल नौजवान डोड़ दौरान किरी फौत, लाश अस्पताल मुंतक़िल। पुलिस जो चवणु आहे त नौजवान डोड़ दौरान किरी फौत थियो। गढ़ा वेझो लाल शाह चौक पर 3 वरियनि जे नौजवान हीरो जो फाओ खाधल लाश हथ। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। मदेजी वेझो हथियारबंदनि मुबैना कार इल्ज़ाम हेठि पुराणो अमरोड वासी नौजवान गुलशन दल के गोलियूं हणी क़तल करे फरार थी विया। इस्लामाबाद पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो। नौजवान जे वारसनि जो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी न आहे। गुलशन दल खे क़तल करे ज़ुल्म कयो आहे। कंडियारे शहरी भरपासे में वधंदड़ बदअमनी ख़िलाफ़ वापारियुनि जे सॾ ते शटरबंद हड़ताल, समूरा कारोबारी मर्कज़ बंदि। वापारियुनि जो चवणु आहे त पुलिस जी नाअहली सबबि ॾींहं ॾिठे जो चोरियूं, फुरू धाड़ा ऐं ॿिया ॾोह रोज़ जो मामूल बणियल आहिनि। नऊं कोट वेझो कोट बचल सूमरो में ज़हरीलो खाधो खाइण सबबि 25 ॼणा बेहोश, अस्पताल मुंतक़िल। वारसनि जो चवणु आहे त ख़ैरात जी मानी खाइण बाद 25 ॼणा बेहोश थिया। न्यू कराची में दुआ चौक वटि 2 माड़ इमारत अंदर गैस सिलेंडर जो धमाको। इमारत जो हिकु हिसो ढही पटी वियो। रेस्क्यू ज़रियनि मूजिब मलबे हेठां दॿिजी हिकु ॼणो फौत, 6 ॼणा ज़ख़्मी। फौती जे 30 वरियनि जे अहमद पुट हनीफ तौर सुञाणप कई वई।
ऐं आवाज़ टीवी सॾ ते सिंधी सक़ाफ़ती वारिस सदाबाद जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सक़ाफ़ती ॾियारो मल्हाइण लाइ तयारियूं उरूज ते पहुची वयूं। आवाज़ टीवी तरफ़ां ख़ुसूसी प्रोग्राम में बि सक़ाफ़ती रंग झिरकी पिया। सक़ाफ़ती ॾियारे जी तयारियुनि जे सिलसिले में सिंध जी कुनकुर्स में तक़रीबूं, सुघड़ ऐं मच कचहरियूं, मौसीक़ी जूं महफ़िलूं, स्कूलनि में शागिर्दनि पारां टेबलोस पेश, क़ौमी गीतनि ते झुमरियूं, गीतनि ऐं शाइरी ज़रिए सिंध मर्द खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।